सिर्फ़ किताब पढ़ण था अचूं, पर असां स्कूल इन करे अचूं था त जीअं असांजी सम्झ वधे, असांजो फ़िक्र अचे, असांखे सही ऐं ग़लति रस्ते जी सम्झ अचे, असां सही रस्तो वठूं। ऐं छाकाणि त सही रस्तो जेको आहे उहो छा हूंदो आहे, हमेशह कामयाबी जो रस्तो हूंदो आहे। इन करे कामयाबी वारे रस्ते सां असां पाण बि कामयाबु थींदासीं ऐं पंहिंजे सभिनी माण्हुनि खे बि कामयाबु कंदासीं। असांजो दुश्मन केरु आहे? असां कंहिंजे ख़िलाफ़ आहियूं? असांखे कंहिंसां वेहणो खपे? असांजो जहिड़ो कंहिं सां आहे, असांजो जहिड़ो जहालत सां आहे, बीमारी सां आहे, ग़ुर्बत सां आहे, बीमारियुनि सां आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे तॾहिं ख़तमु कंदासीं जॾहिं असां पाण डॉक्टर थींदासीं, आलिम थींदासीं, फाज़िल थींदासीं, मेहनती थींदासीं, कमु कंदड़ थींदासीं, त इहे सभु असांजा मसइला हल थी वेंदा। इन करे उन्हनि सभिनी जे लाइ सभ खां मेन शइ कहिड़ी आहे? महिनत करणी आहे। जॾहिं तव्हां किताब पढ़ंदो त किताब में महिनत कंदव। जॾहिं तव्हां पेन पनो खणी जॾहिं लिखण में त लिखण में महिनत कंदव। जेको कमु तव्हां कयो था, जॾहिं उहो कमु तव्हां सही कंदव त तव्हां कामयाबु थींदव।